कैंची खई न था मशीन सां बस पासा छलण शुरू थी। थैंक यू। सैलून ते कमु उहो ई कंदो आहे जंहिं वटि सर्टिफिकेट हुजे हे वारो। जंहिं वटि हे सर्टिफिकेट न आहे उहो सैलून ते कमु नथो करे सघे। साईं ॾिसो थी वियासीं न पप्पू, वार ठही विया न। ऐं काफ़ी साईं दोस्त चवंदा आहिनि तो वटि वॾो मज़ो आहे, हरियाली लॻी पई आहे। त भाउ मुंहिंजा हरियाली ईअं न आहे, हरियाली इहा थी आहे माण्हुनि जे करे। ऐं माण्हुनि पंहिंजी ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयो आहे। उहो कीअं? उहो ईअं साईं हे ॾिसो, हर घर जे ॿाहिरियों हे ॾिसो वण पोखे छॾिया अथऊं, ॿ टे वण। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा ख़ैर सां ॾिसी करे तव्हां सम्झी त विया हूंदा। काफ़ी दोस्त चवंदा छा हालत कई थी, इश्क लॻो थी, के चवंदा बीमार आहीं। हर कंहिंजो पंहिंजो साईं सोच सम्झ पंहिंजे हिसाब सां चवंदा। पर मां तव्हांखे ॿुधायां साईं, मां हाणे वञा थो पियो पॉलिश कराइण, ठक ठुक कराइण। मां जो काफ़ी ॾींहं थिया न वार न ठाराइणा आहिनि, मिड़े ॾेढ वार। पर मां जो थोरो लाइन लेंथ सिधी करायां, इन खे परफॉर्मेंस में आणिया ऐं थोरो ठक ठुक ज़रूरी आहे। बाक़ी साईं छंछर जो ॾींहुं हिते अंग्रेज़नि जो मां छंछर आचर मोकल हूंदी आहे। घणा जेके ॿाहिरि जा कम हूंदा आहिनि छंछर जे ॾींहुं कंदा आहिनि, जंहिंजे करे अॼु वॾी रश लॻी पई आहे। ॾिसो सिग्नल ते साईं चौधारी छिक छिकां लॻी पई आहे, गाॾियूं बि हेॾां वठि ऐं प्लस में साईं हे आहे तक़रीबन 35 खां 40 एकड़ जी ज़मीन आहे। वॾो लाट आहे मकई हिन में थियल आहे फ़िलहाल त। ऐं जंहिं बि दोस्त खे खपे हे नंबर मां तव्हांखे मोकिलियां थो साईं, ओहे नंबर अची वियो। तव्हां इन नंबर ते फ़ोन करे था सघो 2147400004। ऐं पर इन खां 2 खां अॻु में +1 या 001 मिलाईंदो, अमेरिका जो कोड आहे। पोइ तव्हां हिते कॉल करे था सघो ऐं हिननि खां पुछी था सघो। ऐं काफ़ी साईं दोस्त चवंदा आहिनि तो वटि वॾो मज़ो आहे, हरियाली लॻी पई आहे। त भाउ मुंहिंजा हरियाली ईअं न आहे, हरियाली इहा थी आहे माण्हुनि जे करे। ऐं माण्हुनि पंहिंजी ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयो आहे। उहो कीअं? उहो ईअं साईं हे ॾिसो, हर घर जे ॿाहिरियों हे ॾिसो वण पोखे छॾिया अथऊं, ॿ टे वण। तॾहिं अॼु खणी हे नंढड़ा आहिनि, सुभाणे वरी अहिड़ा थी वेंदा। माहौल ख़ुशगवार साफ़ सुथरो। त साईं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, बराए महिरबानी पंहिंजे घरनि जे ॿाहिरियों या पंहिंजे घर में हिकु वण, घटि में घटि हिकु वण, वधीक पोखियो तव्हांजी अगरि जॻह वग़ैरह आहे त, पर घटि में घटि हिकिड़ो वण पोखियो यार। वण ईअं सम्झो ज़िंदगी अथव। ॾिसो न हे कहिड़ी त सोसाइटी आहे, न त न आणनि विभ हुजे, धूड़ धुधड़ उथंदी, वण पोखिया अथऊं त ॾिसो कीअं साफ़ सुथरो माहौल, छपर छांव इंसाननि जे लाइ बि, पखियुनि जे लाइ बि। वॾे रब जी साईं वॾी नेमत अथव वण। ख़ैर सां साईं मार्केट हिते साईं असांजी माना तक़रीबन ज़रूरत ते ज़िंदगी हर शइ मिली आहे। रेस्टोरेंट्स, आइसक्रीम, फुट स्पा, सैलून, नेल सैलून। अड़े वार सां गॾो साईं पेरनि जी बि मालिश सोचूं था करायूं, थोरो तरो ताज़ा फ्रेश थी वेंदासीं, ताज़ा थी वेंदासीं। उहो जीअं भाॼियुनि खे न पाणी जो छिड़काव लॻंदो आहे, ईअं छिड़काव लॻी वेंदो त ताज़ियूं रहंदियूं आहिनि। बाक़ी अॻियां साईं क्रोगर, हे ॾिसो रश केॾी आहे, छाजे करे? छो त छंछर आहे अॼु। बसि साईं गाॾी के पार्किंग में आणी, हल त सही साईं। ॾिसो मोकल जो ॾींहुं आहे पर तॾहिं बि लॻे वेंदो सभु ॿाहिरि घुमनि था। उहो इन जे करे कमकार ॿाहिरि जो अॼु छॾायूं, वार ठारायूं। गर्मी वरी थी वई आहे, सिजु ईअं बाहि सटे थो पियो पंहिंजो साईं। आइसक्रीमूं, तेल ऐं जो गाॾी वेझी वेंदी साईं 15 के अॻु में हक़ आहे। हे साईं सैलून असांजी ग्रेट क्लिप्स। बसि साईं सैलून में पहुची वियासीं।
वेट टाइम साईं चवनि था कलाक, पर 6 नंबर पंहिंजो आहे। बाक़ी साईं काफ़ी दोस्त अचनि पिया, वारनि खे सिधो करे ईंदासीं। क्रीमा कंहिंजे लाइ आहिनि, जेलियूं कंहिंजे लाइ आहिनि। हेॾो अलॻि पियूं आहिनि साईं, खोपरा, नारेल। डन ओके, हिन जी महिरबानी आहे। 5 मिंटनि में ई पंहिंजो नंबर चए तूं अचु। ओके, छो त मां हितां ई 5 सालनि खां हिन सैलून खे यूज़ कंदो आहियां, पोइ माण्हू सुञाणींदा आहिनि। अमेरिका में बि हलंदी अथव वास्तो। साईं हिते बि प्लास्टिक जो कपिड़ो ऐं मशीन शुरू, पॉलिश पुलिश शुरू। साईं हिते मोस्टली यूज़ कंदा आहिनि मशीन। हिते कैंची जो घटि इस्तेमालु थींदो आहे, मशीननि ते देरि ई न। मशीन अञा खई न त साईं, मशीन जे कैंची खई न त मशीन सां बसि पासा छिलणु शुरू थी। थैंक यू। इहे अथव साईं हितां जा ड्रेसर। त साईं हिन हाणे इजाज़त ॾिनी आहे, चए थी तूं बिलाश कर, लास्ट टाइम बि तूं ठाहियो आहे। हे ॾिसो साईं, देरि ई न आहे। हिते तक़रीबन मायूं कमु कंदियूं आहिनि हेयर ड्रेसर। थैंक यू। उहा साईं चए थी त लास्ट टाइम बि तूं कयो, को मसइलो न आहे। हिते साईं सैलून ते कमु करण वारा ईअं न हूंदा अथव। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हिते सैलून ते कमु उहो ई कंदो आहे जंहिं वटि सर्टिफिकेट हुजे हेयर वारो। जंहिं वटि हे सर्टिफिकेट न आहे उहो सैलून ते कमु नथो करे सघे। जेके बि सैलून ते कमु था करनि हिन खे सॼनि वटि साईं सर्टिफिकेट आहे। हिते कंहिंजी घटि मत मशीननि जो वधीक इस्तेमालु हले थो पियो। हे ॾिसो साईं, पॉलिश पुलिश थिए थी, ठक ठुक ज़रूरी आहे। पुराणी इमारत खे रंग रोगन कराईंदासीं त वरी नई थी वेंदी न। शेयर बाबा हुको न ॾिनो, हिकिड़ो शेयर थी वञे साईं दोस्तो, शेयर थी वञे, वॾी महिरबानी थींदी। साईं ॾिसो थी वियासीं न पप्पू, वार ठही विया न, थी वियासीं न फौजी। त साईं हाणे तव्हां पुछंदव पैसा घणा लॻा। हूअं त $18 आहिनि, पर पाण वटि कूपन हुयो हिन जे करे $9 उहे, $3 ख़र्ची ॾिनीमांसि। 12 में थी वियासीं। वरी छा चवंदा आहिनि, यंग जवान। अचो त हाणे हिकिड़ी वारी नई शइ ॾेखारियांव।